अस्सलाम वालेकुम दोस्तों इन वक्त असां शराब जे गुते ते मौजूद आहियूं जिते ट्रक लहे पई शराब जी। ये शराब जो ट्रक पालू तव्हां वटि आहे, तव्हां केतिरी अथॉरिटी आहे जी? तव्हां वटि कागज़ात आहिनि न? मां एक्साइज खां तव्हां वटि को जवाब कोन्हे? तव्हां वटि कोन्हे कोई कागज़ वग़ैरह कोन्हे तव्हां वटि? दोस्तों मीरपुर मां थेलो शराब जे गुते ते शराब जी ट्रक लहे पई, तव्हांखे ॾेखारींदो हलां। हिननि वटि एतिरी अप्रूवल न आहे हूंदी, जेतिरी हे ट्रकूं भरे लाइन था पिया, एतिरी हिननि वटि अप्रूवल न आहे हूंदी। असां हिन वक़्तु ज़फ़रलुंड मार्केट में मौजूद आहियूं जिते शराब जी ट्रक लहे पई। ही चवनि था असांखे एक्साइज असांखे इजाज़त ॾिनी आहे जो इन ट्रक पूरी असां शराब जी लाहे सघूं था। दोस्तों तव्हां पंहिंजी अखियुनि सां ही ॾिसी सघो था। गाड़ी नंबर भी मैं तव्हांखे ॿुधायां थो। JY 3491 ही ट्रक भरियल आहे शराब सां। हिननि खे अप्रूवल न आहे हूंदी, तंहिं बावजूद ही ट्रक था पिया। कुछ कागज़ डॉक्यूमेंट्स ॾेखारण लाइ तैयार न आहिनि, चवनि था असांखे एक्साइज वारनि वटि डॉक्यूमेंट्स मौजूद आहिनि। दोस्तों एतिरी हिननि वटि अथॉरिटी न हूंदी आहे जो ट्रकनि जूं ट्रकूं हे शराब जे गुते ते लाहे सघनि। जेसिताईं ट्रक लहे थी मूं सां गॾु रहिजो, वरी को ॿियो अचे थो त उन खां सवाल कयूं था। नानकराम कोन्हे, थी सघे थो किरोना जे करे क्वारंटाइन थियल हुजे। पालाज कुमार उर्फ पालू। दोस्तों ही जेके हिते शराब मीरपुर मां थेलो में हले थो पियो, एक्साइज पुलिस ऐं घोटकी पुलिस जे सरपरस्ती हेठि शराब जो धंधो हले थो। हिते 10% हिंदू दीवान ख़रीद करनि था, बाक़ी 90% हिते मुसलमाननि खे शराब ॾिनो वञे थो। मां उनजी बि तव्हांखे लाइव ॾेखारींदुमि जेके मुसलमाननि खे विकिरो कंदा आहिनि। ही जेके शराब मुसलमाननि खे विकिरो कंदा आहिनि, मां उनजी बि लाइव कंदुमि। पूरी ट्रक लहे थी पई जेका हिननि वटि अप्रूवल कोन्हे। नानकराम बीठो, नानक छा हाल आहे? तव्हां जेका ट्रक लहे थी शराब जी, का अप्रूवल आहे, का लेटर आहे? मूंखे ॾेखारण जी तकलीफ़ कंदो? तव्हां वटि कोन्हे? आहे त महिरबानी कयो। मां उते कोई नज़रियो त कोन मूंखे, अचो मूंखे ॾेखारियो। महिरबानी 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 भाउ, महिरबानी महिरबानी भाउ, महिरबानी। ही न कीअं आहे तबियत हाणे? जेको तव्हांखे कोरोना हुई उनजो पॉज़िटिव आहे? नेगेटिव थी आहे। चाचो खेमचंद वेठो आहे, ॿियो आहे या हे ॿियो आहे को? साॻिया हो? ठीकु आहे ठीकु आहे, दुआ दुआ, शुक्र आहे, महिरबानी। दोस्तों नानक भी चए थो जो एक्साइज वारा तव्हांखे ॾेखारींदा। ॾिसूं था, वेट कयूं था जेकॾहिं एक्साइज वारा किथे मौजूद आहिनि। अला गाॾी खे पकड़ियलु भाउ, हा गाॾी खे पकड़ियलु। ही तव्हां ॾिसो पूरी ट्रक शराब जी लहे थी पई, के बि डॉक्यूमेंट्स ॾेखारण लाइ तैयार न आहिनि। के बि डॉक्यूमेंट्स चई हिते ॿाहिरि बीठा आहिनि एक्साइज वारा। कोई एक्साइज वारो आहे अदा हिते? कोई बि एक्साइज वारो कोन्हे। हालांकि ही एक्साइज जी मौजूदगी में शराब अनलोड थियणी आहे। मां थोरो साफ़ करे वठां थो। ही जेका शराब अनलोड थिए थी पई, एक्साइज जी मौजूदगी में अनलोड थियणी आहे। एक्साइज खाते जो को बि ऑफिसर हिते मौजूद न आहे। लाक़ानूनी जी असां सहाफ़िन खे ख़रीद कयूं वेठा आहिनि, जीअं वणे उहे करे सघनि था। सॼो ॾींहुं हिते मुसलमाननि खे शराब विकिरो कयो वञे थो। मां हर रोज़ लाइव ईंदुमि, तव्हांखे ॾेखारींदुमि मुसलमान जो तादादु घणो आहे, हिंदुनि जो तादादु घणो आहे। असांजी जेका कानून आहिनि, अंधी कानून आहे। हिंदुनि खे बि अलाउ न आहे शराब पीअणु, हिंदू मज़हब में बि अलाउ न आहे। तंहिं बावजूद ही लेसन ॾिना विया आहिनि, ॿ लेसन ॾिना विया आहिनि। ट्रकनि जा ट्रक शराब जा लाथा वञनि था, जंहिंजी हिननि वटि का अप्रूवल कोन्हे। एतिरी अप्रूवल गुते जी हूंदी न आहे जो सवे कार्टून हे पाण वटि लाहे सघनि, घुराए सघनि।
दोस्तों हर रोज मां तव्हांखे ॾेखारींदुमि लाइव कंदुमि जो कंहिंखे शराब विकिरो करनि था। मुसलमान केतिरा आहिनि, हिंदू केतिरा आहिनि। छा हाल आहे? ॿियो ख़ैर? दुआ भा दुआ। मवालनि वीचारनि जूं ईदूं थी वियूं था। गुज़िरियल 3-4 महीननि खां उन्हनि खे शराब न पई मिले, उन्हनि जूं ईदूं थी वियूं, उन्हनि खे मुबारकूं। तव्हां पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदो छा? सभिनी मवालनि जे मुंहं ते मुर्क आहे। शराब लहे थी पई। मवालनि जे मुंहं ते मुर्क आहे अॼु। केरु? जेके बंद हुई है गुतो वंशा बंद हुयो। हाँ। जेके 2 नंबर शराब हलाई। तव्हां उहो ॾिठो कोन कॾहिं? मुंहिंजी कवरेज तव्हां हाँ। ट्रक लथी आहे गवर्नमेंट जे हिसाब सां लथी आहे। ॿियो को वो अथॉरिटी छो नथा ॾेखारनि? यारनि खे चओ न अप्रूवल ॾेखारनि। हाणे ॾेखारनि न। तव्हां उन्हनि जी वकालत जो कयो था, महिरबानी करे ॾेखारियो न। ॾेखारनि छो नथा? दादा मां 15 मिंट खां बि तव्हां सिफारिश कयो मूंखे ॾेखारनि। तव्हां आशिक बोदार साहब तव्हां सिफारिश मुंहिंजी कयो मूंखे ॾेखारनि। हा तूं महिरबानी करे सिफारिशूं तूं ई छॾे ॾे भाउ। हाँ सिफारिशूं तूं छॾे ॾे। तूं पंहिंजी रोज़ी भले कर भाउ, मुंहिंजो एतिराज़ कोन्हे। शराब जी ट्रक अनलोड करनि था पिया। एक्साइज़ वारनि असांखे इजाज़त ॾिनी आहे, तव्हां उन्हनि खां पुछी सघो था। को एक्साइज़ वारो हिते मौजूदु न आहे। हालांकि ही जेका शराब अनलोड थियणी आहे उहा एक्साइज़ ऑफिसरनि जी मौजूदगी में थियणी आहे, पर ख़बर न आहे उहे हले काॾे विया एक्साइज़ वारा। ईटीओ एक्साइज़ घोटकी हले काॾे वियो? कहिड़ा एक्साइज़ ईटीओ पालू? ईटीओ कहिड़ा? छा ख़ालिद? ख़ालिद शेख साहब किथे आयो गुम भाउ? ख़ालिद शेख साहब ईटीओ घोटकी हे कुझु नज़र ई थो कोन या किन ते पटियूं ॿधियूं वेठा हो? दोस्तों ही पूरी ट्रक अनलोड थिए थी पई। तव्हां ॾिसी सघो था को एक्साइज़ वारो मौजूदु न आहे। चवनि था इन ट्रक जी असांखे अप्रूवल आहे। तव्हां ॾिसो दोस्तों को एक्साइज़ वारो मौजूदु न आहे। कोई एक्साइज़ वारो मौजूदु न आहे। साईं वारनि जा बहस करणु शुरू करनि था। साईं वारनि जा हामी जेके आदियुनि ते आहिनि वीचारा, उहे हिननि जी हिमायत करण जी नाकाम कोशिश करनि था पिया। उन्हनि जी इहा कोशिश यकीनन नाकाम वेंदी। शराब जी पूरी ट्रक अनलोड थिए थी पई। ही ट्रक भरियल आहे, तव्हां दोस्तों ॾिसी सघो था। ही ट्रक भरियल आहे। ट्रक नंबर वरी तव्हांखे ॿुधायां JY 3491। हिननि खां पुछो बाबा जेकॾहिं तव्हांखे एतिरे मिक़दार में शराब लाइण जी या शराब खणी अचण जी अप्रूवल आहे त ॾेखारियो। एक्साइज़ वारा ॾेखारनि था मौजूदु आहिनि, पर हिते एक्साइज़ वारो को बि मौजूदु कोन्हे। को ईटीओ आहे शेख साहब, ईटीओ घोटकी, उहे बि कोन था नज़रनि। उनजो अमलदार बि कोन थो नज़रे। असांखे ख़बर आहे उहो छो नज़र था वीचारा। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि मां क्लियर तव्हां दोस्तनि खे कयां थो जो जीअं अॼु गुतो खुलियो आहे, मवाली वीचारा ॾाढा ख़ुशि आहिनि। उन्हनि जे मुंहं ते मुर्क आहे। उन्हनि जे मुंहं ते मुर्क आहे। ॼण ईद जो ॾींहुं हुजे या ख़ुशी जो ॾींहुं हुजे, मवाली हर पासे मुर्कदा वधा आहिनि। हाणे पाण ही जी अनलोड थिए पोइ वरी पाण लाइव कंदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं जो मुसलमान वठण वारा कहिड़ा आहिनि, हिंदू वठण वारा कहिड़ा आहिनि, रेट्स कहिड़ा आहिनि। फ़िलहाल गाॾी अनलोड थिए थी, पाण अनलोडिंग जे हवाले सां लाइव आहियूं। पोइ वरी पाण रेट्स ते ईंदासीं, या जेके मुसलमान ख़रीद करनि था या हिंदू ख़रीद करनि था, पोइ वरी उहे तव्हांखे ॾेखारींदासीं। हिन दोस्त जी शरबत वारे जी महिरबानी, जंहिं अची मूंखे छा कयो। हा
इन दोस्त जी महिरबानी चए अची मूंखे छा कयो सख़्तु गर्मी आहे अब ये तोखे तकलीफ़ ॾींदा तव्हां मूंखे छा कयो आहे तव्हांखे तकलीफ़ ॾींदा दोस्तो हाणे मां ऑफ थियां थो वरी जीअं शराब डिस्ट्रीब्यूट करणु शुरू कंदा वरी मां अची लाइव थियां थो वरी तव्हां दोस्तनि जे आॾो उन्हनि जा रेट ते जेके ख़रीद करण वारा आहिनि उहे मुस्लमान उहे हिंदू उहे वरी तव्हांखे अची ॾेखारियां थो बाक़ी छाड़ था सम्झी छॾनि मुंहिंजे अॻो मुंहिंजे लाइव जे अॻियां उन्हनि जी का औकात कोन्हे छाड़ था सम्झी छॾनि उन्हनि जी का औकात कोन्हे बहितर औकात में रहनि दोस्तो मां हाणे ऑफ थियां थो वरी जीअं शुरू कंदा वरी तव्हांखे लाइव ॾेखारींदासीं मूंखे पंहिंजे दौन में यादि रखिजो मां इहे ई हिननि जूं बुराइयुनि जूं निशानदियूं कंदो रहंदुसि अलाह तव्हां ख़ुशि रखे वॾी महिरबानी